सेवण दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह जो सालियानो 772 उर्स मुबारक जे इंतजाम जो जायज़ो वठण लाइ सेवण में डिवीजनल कमिश्नर हैदराबाद की सदारत हेठ सेवण कैंप ऑफिस में इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारे जो DC अली जुल्फकार मेमण SSP मोहम्मद तारिक नवाज भी शिरकत कई। इजलास में डायरेक्टर सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी DHO जामशोरो डॉक्टर इमामुद्दीन कोसो पिण शिरकत कई। इजलास में रेंजर्स पाक नेवी औकाफ खाते रेवेन्यू मोटरवे पुलिस हाईवेज ऐं वापडा समेत ॿियनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि पिण शिरकत कई। कमिश्नर हैदराबाद चयो त दरगाह कलंदर लाल शहबाज जे उर्स में चइनी सूबनि जा ज़ाइरीन शिरकत कंदा। दरगाह कलंदर लाल शहबाज जे उर्स मुबारक ते 30 लख ज़ाइरीन ईंदा आहिनि। ज़ाइरीन लाइ पाणी जूं सबीलूं क़ाइमु कयूं वेंदियूं। DIG हैदराबाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह लाल शहबाज कलंदर जे उर्स जे मौक़े ते सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया वेंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।